गुनाह असां कयूं रोईंदा आहियूं रब असां परचु राज़ी थी माफ़ी दे रिज़्क में कमी अल्लाह पाक कमद खे त गौरव कजाए मींहं जे पाणी सुकाए छॾियो अथसि वण असांजा साड़े वियो आहे वरी के फसल ॾे त गंज थियनि खाऊं ईअं कंदा आहियूं न हा अल्लाह खां घुरंदा आहियूं हाणे साईं जेको बानो घुरे उहो वरी ख़ुदा पाण फरमाए उन रात ते इन रात ते रब होको ॾियारींदो आहे को जेको चए थो मां सां परचांसि मां अचे मूंखे परचाए त मां परची पवांसि हूअं अलाए परचे अलाए न परचे हा मालिक आहे न साईं बेशक न जो परचे त छा कंदासीं अड़े रोई रोई मथा टिड़काए विझे न परचई त कंहिंजी हले थी उते वाहिदुल क़हार बि आहे बेपरवाह बि आहे उहो पाण थो फरमाए त मां परचा अच मूंखे परचा सांझी सां पर उहो हिकु दफ़ो चए त बि वॾी ॻाल्हि आहे सांझीअ खां वठी सुबुह जे निमाज़ ताईं मदीने जे साईं फरमायो त मग़रिब सां सांझीअ सां ऐलान शुरू थी वेंदा आहे को मूंखे परचाइण वारो त परचांसि आहे को बख़्शीश घुरण वारो त बख़्शांसि आहे को तौबह करण वारो त तौबह क़बूल कयांसि आहे को सेहत सलामती घुरण वारो त सेहत तंदुरुस्ती ॾियांसि आहे को रिज़्क घुरण वारो त रिज़्क ॾियांसि आहे को औलाद घुरण वारो त औलाद ॾियांसि मौला हैदर करार था फरमाए हजरत मौला अली हैदर करार फरमाइन था त मां पंहिंजे रसूल मदीने जे साईं सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खां ॿुधो पाण फरमायूं त अल्लाह तो फरमाए त जेकॾहिं कोई रात बख़्शिश घुरे त बख़्शांसि रिज़्क घुरे त रिज़्क ॾियांसि तौबह करे त तौबह क़बूल कयांसि सेहत घुरे त सेहत ॾियांसि पोइ मौला हैदर करार फरमायो मदीने जा साईं था फरमाइनि क़ूमू लैला वसूमू नहारहा तू इन्ही रात दे सुम जाए न इबादत करे नफिलन में रात गुजार जाए केर तो फरमाए कहीं चयो हो न समझूं ना छो समझंदा आहियो